अस्सलाम वालेकुम उम्मीद करा तो अमा खैरियत सां हूंदासीं। अॼु असां फ्यूचर जे हिकु वॾे फ्रीलेंसर ॾाढे अदीब शाह जेको असांजे पोयूं आहे हेॾे ॾाढा जनीरा ईंदा पिया आहिनि ॾाढे अदीब शाह सां गॾु मां ॾाढे सां ॻाल्हि कंदासीं त उन्हनि इहा आख़िर कीअं पंहिंजी जर्नी कंप्लीट कई। ॾाढा जान जी तव्हां छा चवणु चाहींदा वे पंहिंजी जर्नी जे बारे में? हाँ बचा जर्नी फ्रीलांसिंग में $8 कमायासीं उनखां बाद में फाइवर जेको आहे असांजे अकाउंट खे ब्लॉक करे छॾियो। वरी ॾुख वारी दास्तां आहे पर तई बि बादशाह त छाईंदा टॉप सेलरूं माशाल्लाह सर। पैसो कमाइणु जेको आहे न उहो मैटर कंदो आहे। इहो मैटर न आहे कंदो तव्हां $5 कमायो था, $10 कमाया, भले $1,00,000 कमायो, एटलीस्ट तव्हां कमायो सही ऐं तव्हां बाक़ाइदगी सां हिकु फ्रीलेंसर थी विया वे। इहा बि इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि। नवे फ्रीलेंसर्स खे तव्हां छा चवणु चाहींदा वे? नवे फ्रीलांसर्स खे इहो चयो वेंदो त उहे महिरबानी करे फाइवर ते न अचनि। सही। पोइ ॿियो कहिड़ो प्लेटफॉर्म उन्हनि खे सजेस्ट कंदा वे? लिंक्डइन सही आहे। सही सही सही। हा लिंक्डइन सही आहे। उनखां बाद पंहिंजो प्रोडक्ट माण्हू डिजिटल ठाहे उहो त तमामु बहितर उहो हलाए या बिज़नेस करे। वॾी महिरबानी सर, थैंक यू।